पाकिस्तान हिन वक्त केतरनी चैलेंजेस के मूड़ी रहियो आहे। पाकिस्तान के पेश ईंदड़ मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ आलमी बिरादरी सहकार करे। परॾेही मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे पाकिस्तान उसरंदड़ मुल्क आहे। मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान मुतासिर मुल्कनि में शामिल आहे। हलंदड़ साल पाकिस्तान खे बोर्ड जी ख़राब सूरतहाल खे मुंहुं ॾियणो पियो। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में कामयाबी हासिल कई। मज़बूत अफ़गानिस्तान ख़िते जे इस्तेहकाम ऐं तरक़ीअ लाइ अणितर आहे। लखे बोर्ड मुतासिर खे थधि में गरम कपड़नि जी ज़रूरत आहे। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में बीमारियूं पकिड़िजी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मिस्र जे शेखुल शरम में गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस सां गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे सहकार करण ते हू WHO ऐं ॿिनि इदारनि जा थोराइता आहिनि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में अदब पाणी बीठल आहे। बोर्ड में थियल नुक़सान जो $1 अरब आहे। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे पाकिस्तान में बोझ सबबि माण्हुनि जो रोज़गार समेत सभु कुझु तमामु तबाह थी पियो आहे। आलमी बिरादरी जी ज़िम्मेवारी आहे त पाकिस्तान जी भरपूर मदद करे। हिन ॾुखी घड़ी में पाकिस्तान इमदाद जो मुंतज़िर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो शर्म शेख में सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। ॿ तरफ़ लाॻापनि ऐं गडियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुख़्तलिफ़ शोबनि में सऊदी अरब ऐं पाकिस्तान जे सहकार ते बि ॻाल्हियूं। सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान हिन महीने पाकिस्तान जो दौरो कंदो। पाकिस्तान खे $4.2 अरब जे इज़ाफ़ी बेल आउट पैकेज मिलण जो इम्कान। पाक सऊदी पेट्रोलियम मुआहिदा बि कया वेंदा। ज़रीन महोत्सव मोहम्मद बिन सलमान नवंबर जे 3 हफ़्ते में पाकिस्तान पहुचंदो ऐं 21 नवंबर ते संदसि दौरे जो इम्कान आहे। हलंदड़ हफ़्ते जे आख़िर में सऊदी जी ख़ासि सिक्योरिटी टीम पाकिस्तान पहुचंदी। सिक्योरिटी इंतज़ामनि जो हतमी जाइज़ो वठंदी। इमरान खान ते काताणी हमले जो केस वज़ीराबाद सिटी थाणे ते दाख़िल। सुप्रीम कोर्ट पारां FIR दाख़िल करण जी हिदायत पाती। FIR काटी वई। ज़रीन मौसम केस में कत्ल जी कोशिश दहशतगर्दी समेत ॿियूं शिकूं शामिल कई वियूं। केस में मौक़े ते गिरफ़्तार जवाबदार नवीद खे बाज़ाब्ता तौरु जवाबदार नामज़द कयो वियो। पुलिस ज़रीन मौसम FIR अॼु सुप्रीम कोर्ट में पेश कई वेंदी। सुप्रीम कोर्ट में पेश थियण बाद FIR आम कई वेंदी। ISPR जो मुतालबो सही आहे। हुकूमत एक्शन खणंदी। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे ब्लॉक मास में काफ़िला पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा मां अची रहिया आहिनि। कंहिं बि क़िस्म जे हादसे जी सूरत में उहे हुकूमतूं ज़िम्मेवार हूंदियूं। जेकॾहिं को हथियार खणी ईंदो त उनखे उन रीति मुंहुं ॾियणो पवंदो। वज़ीराबाद पहुचण ताईं केतिरा ई हादसा थी चुका आहिनि। फायरिंग वारे हादसे बाद PTI वारनि खे वॾी शर्मसारी खां बचाए वरितो आहे। PTI लॉन्ग मार्च जी तारीख़ हिकु भेरो ॿीहर तब्दील करे छॾी। लॉन्ग मार्च सुभाणे बदिरां ख़मीस वारे ॾींहुं वज़ीराबाद खां ॿिए शुरू थींदो। सुभाणे चंड गिरण सबबि लॉन्ग मार्च जी तारीख़ तब्दील करण जा अफ़वाह। PTI जे सीनियर वाइस चेयरमैन शामिल कुरैशी ऐलान कयो आहे त लॉन्ग मार्च हाणे ख़मीस वारे ॾींहुं शुरू थींदो। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शामिल कुरैशी जो चवणु आहे त लॉन्ग मार्च उन जाइ वटां ॿिए शुरू थींदो जिते इमरान खान ते हमिलो थियो हो। घर वज़ीर मारण जूं धमकी ॾेई रहियो आहे। PTI चेयरमैन इमरान खान सदर आरिफ अलवी खे ख़त लिखी छॾियो। PTI चेयरमैन इमरान खान पारां इदारे जे 4 ऑफिसर्स ते इल्ज़ाम। इमरान खान सदर खे ख़त में लिखियो आहे त घर वज़ीर खेसि हर मारण जूं धमकी ॾेई रहियो आहे।
कूड़ल इल्ज़ाम हिरासनी बिना जवाज़ गिरफ़्तारी ऐं हिरासत में तशद्दुद जहिड़नि हरबनि जो मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इमरान ख़ान ख़त में लिखियो आहे त सदर मुमलिकत पंहिंजी क़यादत में ज़िम्मेवारियुनि जे तइयुन लाइ जांच कराए ऐं ज़िम्मेवारियुनि जे जांच जो बंदोबस्त करे। कोनी मार्च कंदड़ इमरान खान वधीक हुंडेसी चाहे तो ॾींहं खां शुरू थींदड़ मार्च में लॉक न पर शॉर्ट हूंदो। लॉक मार्च जो मक़सद रुगो गुमराह कंदड़ प्रोपोगेंडा ऐं इदारनि खां नाजाइज़ मुतालबा मिलराइण आहे। इमरान खान वज़ीराबाद वाक़े जी फरियाद में 3 कूड़ा नाला शामिल कराइण चाहे तो। पंजाब जो वॾो वज़ीर 3 नालनि ते मुतफ़िक़ नाहे त अवाम खे छो बेवकूफ़ कयो पियो वञे। इतला जे सूबाई वज़ीर शर्जील अमीर जो चवणु आहे त पंजाब जो वॾो वज़ीर ॼाणियल नालनि ते मुतफ़िक़ आहे त टीवी ज़रिए अवाम खे आगाह कयो वञे। शर्जील अमीर मूजिब हू अॻु ई चई चुका आहिनि त इमरान खान दफ़ेड़ ऐं फितने जो ॿियो नालो आहे। 4 गोलियूं लॻण वारे ऐलान खे हू लतीफ़ो सम्झनि था। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जो अमन मान ख़राब करण जी साज़िश नाकाम बणाई वेंदी। आई हलंदड़ साल जी ॿी ऐं आख़िरी चंड किरण अॼु थींदी। मौसमियात खाते मूजिब पाकिस्तान में चंड किरण फिसरी तौर ॾिसी सघिबी। मुकमल चंड किरण एशिया जे कुझु हिसनि ऐं ऑस्ट्रेलिया जा रवासी ॾिसी सघंदा।